नाज़रीन, जोही में फर्स्ट सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट जो थाने ते छापो लगो है नाहक बांधी बनायल ॿ ॼणा बाज़ाब कया विया आहिनि। जोही खां जिते फर्स्ट सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट थाने ते छापो हयो आहे, नाहक बांधी बनायल ॿ ॼणा बाज़ाब थिया आहिनि। जोही खां ख़बर अवा ताईं पहुचाया पिया। फर्स्ट सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट थाने ते छापो हयो आहे, नाहक बांधी बनायल ॿ ॼणा बाज़ाब कराया विया आहिनि। फर्स्ट सिविल जज जे छापे दौरान नाहक बांधी बनायल गुलाम मुस्तफ़ा ऐं ख़ैर मोहम्मद खे बाज़ियाब करायो वियो आहे। ॿिन्ही ॻोठाणनि जे वारसनि पारां संदन बाज़ियाबी लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। जोही खां फर्स्ट सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट थाने ते छापो हणी नाहक बांधी बनायल ॿ ॼणा बाज़ियाब कराया, जॾहिं त फर्स्ट सिविल जज जे छापे दौरान नाहक बांधी बनायल गुलाम मुस्तफ़ा ऐं ख़ैर मोहम्मद खे बाज़ियाब करायो वियो। ॿिन्ही ॻोठाणनि जे वारसनि पारां संदन बाज़ियाबी लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अमर लाशारी। जी अमर, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, फर्स्ट सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट अब्दुल खलीम कलोड़ो पारां जोही थाने ते जेको आहे उहो छापो हणियो वियो आहे, जंहिं दौरान ॿ जेके नाहक बांधी बनायल हुया उन्हनि खे बाज़ियाब कराइण समेत जेको अमलो आहे उनखे तलब कयो थो आहे। तव्हांखे ॿुधायां त सेशन जज दादू जे हुकुम ते जेको आहे उहो फर्स्ट सिविल जज पारां अहिड़ी कार्रवाई कई वई आहे। ॻोठाणो आहे मोहम्मद खान चांडियो, हुन पारां सेशन जज दादू खे इहा दरख़्वास्त ॾिनी वई हुई, जंहिंमें हुन ॼाणायो हो त जोही पुलिस संदसि पीउ ऐं चाचे खे बिला जवाब गिरफ़्तार करे लाकअप कयो आहे, जंहिं ते फर्स्ट सिविल जज पारां जोही थाने ते छापो हणी ॿ ॼणा जेके हुया गुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं ख़ैर मोहम्मद चांडियो, उन ॿिन्ही खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जंहिं ते SHO खे अमले समेत सुभाणे अदालत तलब कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी नाज़रीन, अमर लाशारी तफ़सील ॾिना जोही खां।